अचो त हाणे प्रोबेबिलिटी सां रिलेटेड असां कुझु ॿिया सवाल यानी ॿिया हिसाब कयूं था। ऐं प्रोबेबिलिटी में घणा ई मज़ेदार सवाल थी सघनि था। असां पोइ वीडियो में असां 3 दफ़ा हिकिड़े सिके खे उछालियो हुयोसीं ऐं उन में असांखे इहे प्रोबेबिलिटीज़ मिलियूं हुयूं त असांखे अगरि हिकिड़ो हेड खपे यानी एटलीस्ट वन हेड, त उन जी प्रोबेबिलिटी यानी इम्कान केतिरो थींदो। त असां उन सिके खे 3 दफ़ा उछालियो हुयोसीं ऐं हर सिके जे अंदरि जेके प्रोबेबिलिटीज़ मौजूदु हुयूं उनखे मालूम कयो हुयोसीं। त असां अगरि सिके खे 3 दफ़ा उछालियूं था त असांखे इहे प्रोबेबिलिटीज़ मिलनि थियूं जेके असां ठाहियूं आहिनि। ऐं हर सिके में असां वटि 1/2 प्रोबेबिलिटी हूंदी आहे, यानी 2 प्रोबेबिलिटियूं हूंदियूं आहिनि, या त हेड ईंदो या त टेल ईंदो। त टिनिनि में असां वटि 2 प्रोबेबिलिटियूं हुयूं जेके वञी करे 8 प्रोबेबिलिटी थियनि पियूं, छाकाणि त 2 ज़रबिया 2 4 ऐं ज़रबिया 2 असां वटि 8 थींदा आहिनि। हाणे असां वरी उन खां पोइ मालूम कयो हुयोसीं त असांखे घटि में घटि हिकु हेड कीअं अची सघे थो। त असां सॼे जेके बि प्रोबेबिलिटीज़ अची सघनि थियूं उहे लिखियूं हुयूंसीं। त असां वटि हिकिड़ी इहा हुई जंहिंमें हेड हुयो, ॿी में बि हेड हुयो, 3 में बि हेड हुयो, चौथी में बि हेड हुयो, 5 में बि हुयो, 6 में बि हुयो ऐं 7 में बि हेड आहे। पर सिर्फ़ु हिकिड़ी प्रोबेबिलिटी अहिड़ी आहे जेका आख़िरी वारी जंहिंमें 3 टेल्स आहिनि, जंहिंमें असां वटि हेड न आहे, यानी 7/8 असांजी प्रोबेबिलिटी निकिरे थी इन जी त एटलीस्ट असां वटि हिकु हेड अचे, यानी हिकु हेड लाज़मी अचे। पर हाणे असां वटि छा थींदो आहे, अगरि असां वटि वधीक सिका हुजनि हा, यानी असां सिके खे 3 दफ़ा न उछालियूं आहे पर 10 दफ़ा उछालियूं आहे या 20 दफ़ा उछालियूं आहे, त इहा मां लाज़मी क्लियर करे छॾियां त इहो जेको 7/8 आहे इहो 3 दफ़ा उछालण में आहे, यानी 3 फ्लिप्स में आहे। उन खां वधीक अगरि असां वटि फ्लिप्स हुजनि हा त प्रोबेबिलिटी चेंज थी वञे हा ऐं तमामु मुश्किल बि थी वञे हा ऐं ॾुखी बि थी वञे हा उनखे कढणु। पर असां वटि छा अहिड़ो को तरीक़ो आहे जंहिंसां असां इन सवाल खे आसानी सां करे सघूं, अगरि असांखे फिलिप्स वधीक हुजनि या असां वटि जेके कॉइन्स आहिनि उहे वधीक हुजनि। मां अक्सर ॾिठो आहे त सवाल पेपर में या एग्ज़ाम में ईअं ईंदा आहिनि जेके ॾिसण में वॾा हूंदा आहिनि ऐं ॾुखिया लॻंदा आहिनि, पर अगरि असांखे सही तरीक़ो ख़बर आहे उन्हनि खे कीअं हल करिणो आहे त असांखे उहे सवाल आसानी सां हल थी वेंदा आहिनि। ऐं हिन जी बि ट्रिक ईअं ई आहे। ऐं इन खे सम्झण जे लाइ असांखे इहो सम्झणु लाज़मी आहे त इहा जेका प्रोबेबिलिटी आहे त एटलीस्ट वन हेड, इहा प्रोबेबिलिटी बराबरि आहे इन प्रोबेबिलिटी जे त असां वटि को बि टेल न अचे, यानी द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग नो टेल एट ऑल, यानी को बि टेल न अचे जेको हेड जे उबते पासे न सिके ते हूंदो आहे उनखे असां टेल चवंदा आहियूं। त इहा जेका हेड्स वारी प्रोबेबिलिटी आहे एटलीस्ट वन हेड, उहा बराबरि आहे त असांखे को बि टेल न अचे। ऐं असां मथे 3 दफ़ा उछालियो हुयोसीं त हिते बि मां लिखी छॾियां त इन 3 फ्लिप्स, यानी 3 दफ़ा उछालण में असांखे को बि टेल न अचे, इन जी प्रोबेबिलिटी ऐं एटलीस्ट वन हेड अचण जी प्रोबेबिलिटी साॻी आहे ऐं उहा बराबरि थींदी 1 माइनस प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग ऑल टेल्स, यानी असांखे सभु टेल्स मिलनि त उन मां असां अगरि हिकु माइनस कयूं त असांखे उहा प्रोबेबिलिटी मिली वेंदी जंहिंमें असांखे सभु टेल्स न हूंदा या घटि में घटि हिकिड़ो हेड लाज़मी हूंदो। छाकाणि त असां वटि अगरि अहिड़ी प्रोबेबिलिटी अचंदी जंहिंमें हिकु हेड लाज़मी हुजे ऐं उन मां असां माइनस कयूं उहा प्रोबेबिलिटी जेके सभई टेल आहिनि, त असां वटि जेको वैल्यू थी वेंदी उहा हिक जे बराबरि थी वेंदी। हाणे मां तव्हांखे सम्झायां थो इहा कीअं हिक जे बराबरि थींदी। त असां वटि जेका प्रोबेबिलिटी आहे ऑफ नॉट गेटिंग ऑल द टेल्स, यानी असांखे को बि टेल न मिले, ऐं प्लस में असां प्रोबेबिलिटी कयूं गेटिंग ऑल द टेल्स, यानी जंहिंमें असां वटि सभु टेल्स वारा मौजूदु हुजनि। त इहे ॿई अगरि असां पाण में जोड़ कंदासीं त असां ॾिसो छा प्रोबेबिलिटी बीहे थी। असां वटि नॉट ऑल टेल्स, यानी माना हिकु न हिकु हेड मौजूदु आहे उन में, ऐं हिकिड़ी प्रोबेबिलिटी अहिड़ी आहे जंहिंमें असां वटि सभु टेल्स आहिनि। त इहे ॿई मिलाए करे असां वटि हिक जे बराबरि थींदा। या असां इनखे ईअं बि लिखी सघूं था त प्रोबेबिलिटी ऑफ नॉट ऑल टेल्स, ऐं उन में असां जोड़ कयूं प्रोबेबिलिटी ऑल टेल्स, यानी जेके बि टेल्स मौजूदु आहिनि उन जी, ऐं उहे ॿई पाण में जोड़ करण सां हिक जे बराबरि थींदा। छाकाणि इहे तमामु जेके बि शयूं थी सघनि थियूं, जेके बि इवेंट्स थी सघनि था, इहे उन्हनि जो जोड़ आहे। ऐं इहे ॿई बाहिमी बराह रास्त इवेंट्स आहिनि, यानी म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स आहिनि। ऐं अगरि असां वटि या त सभु टेल न ईंदा, यानी हिकु न हिकु हेड ईंदो, या त असां वटि सभु टेल ईंदा। ऐं अगरि असां ॿिन्हिनि खे जोड़ कंदासीं त असांखे ऑल द पॉसिबल इवेंट्स, यानी मुकमल जेके बि मुमकिनात आहिनि उहे मिली वेंदा, ऐं उहो बराबरि थींदो हिक जे। छाकाणि त प्रोबेबिलिटी हिक खां वधीक नथी थी सघे, ऐं असां सभई मुमकिनात खे जोड़ कंदा आहियूं त असांखे हिकु मिलंदो आहे प्रोबेबिलिटी में जवाबु। ऐं हिते हेठि असां इहो ई कयो आहे त असां हिक मां कटे छॾी आहे उहा प्रोबेबिलिटी जंहिंमें असां वटि सभु टेल्स आहिनि। ऐं सभु टेल्स कढण जी प्रोबेबिलिटी तमामु आसानु आहे, छाकाणि त पहिरें सिके में असांखे 1/2 प्रोबेबिलिटी आहे टेल अचण जी। ऐं साॻे तरीक़े सां ॿिए सिके में बि मां हिन खे हेठि करे लिखां थो जीअं तव्हांखे वधीक आसानी सम्झ में अचे। त असां वटि पहिरियां छा आहे, असां वटि हिकु आहे जेको माइनस में आहे, ऐं उनखां पोइ असां वटि प्रोबेबिलिटी आहे
टे दफ़ा टेल अचण जी, ऐं उहा प्रोबेबिलिटी आहे 1/2 पहिरें सिके जी, वरी 1/2 ॿिए सिके जी, ऐं वरी 1/2 टें सिके जी। ऐं असां हिन टिनिनि खे अगरि पाण में ज़र्ब कयूं त 2 ज़रबिया 2 असां वटि थींदा 4, ऐं उहो ज़र्ब थींदो 2 सां, त असां वटि 1/8 थी वेंदो। ऐं हिक मां अगरि असां 1/8 खे कट कयूं त असां वटि थी वेंदो 7/8। ऐं ईअं इहा प्रोबेबिलिटी कढी सघूं था जंहिंमें असां वटि सभु टेल न अचनि या घटि में घटि हिकु हेड अचे, ऐं असांखे सभु पॉसिबिलिटीज़ उन सिके जूं लिखण जी ज़रूरत बि न आहे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं था, जंहिंमें असां मालूम कयूं था त इन जी प्रोबेबिलिटी छा थींदी त अगरि असां कंहिं सिके खे 10 दफ़ा उछालियूं, मिसाल था खणूं 10 दफ़ा उछालियूं, त असां वटि घटि में घटि हिकु हेड यानी एटलीस्ट 1 हेड अचे। मतिलबु घणनि फिलिप्स में असां वटि हिकु हेड एटलीस्ट अचे 10 फिलिप्स में, यानी असां उन सिके खे 10 दफ़ा उछालियूं था ऐं असां वटि हिकिड़ो हेड लाज़मी अचे। त इहा प्रोबेबिलिटी बराबरि थींदी उन साॻी प्रोबेबिलिटी जे जंहिंमें असां वटि मतिलबु के नॉट ऑल टेल्स ऐं उनखे असां माइनस कयूं हिक सां 10 फिलिप्स में, यानी 10 दफ़ा उछालण में। त मतिलबु इहा प्रोबेबिलिटी बराबरि थींदी एटलीस्ट 1 हेड वारी प्रोबेबिलिटी ऑफ नॉट गेटिंग ऑल टेल्स इन 10 फिलिप्स। त इहा इन जे बराबरि थींदी जे नॉट गेटिंग ऑल टेल्स वारी 1 माइनस प्रोबेबिलिटी ऑफ ऑल टेल्स, यानी हिक मों जेको मुकमल इवेंट हूंदा आहिनि उन मों असां अहिड़ी प्रोबेबिलिटी मालूम कयूं जंहिंमें असां 10 ई जा 10 टेल्स अचनि था पिया। त मतिलबु 1 माइनस प्रोबेबिलिटी ऑफ ऑल टेल्स इन अ रो। हाणे ॾिसूं त असां वटि अगरि 10 दफ़ा सिके खे उछालियूं त असां वटि केतिरी प्रोबेबिलिटी थी अचे उनजी, त 1 माइनस साॻियो ई रहंदो। ऐं अगरि असां सिके खे हिकु दफ़ो उछालियूं त असां वटि थी वेंदी 1/2 प्रोबेबिलिटी। वरी 2 दफ़ा ॿियों दफ़े में 1/2 वरी मल्टीप्लाई थींदो, टें दफ़े में 1/2 वरी मल्टीप्लाई थींदो, ईअं चौथे दफ़े में बि 1/2 मल्टीप्लाई थींदो, पंजें दफ़े में बि असांजो 1/2 मल्टीप्लाई थींदो, वरी 6 दफ़े में 1/2, वरी 7 दफ़े में 1/2, ऐं ईअं 8 दफ़े में बि, ऐं 9 दफ़े में बि, ऐं 10 दफ़े में बि। त मतिलबु असां 10 दफ़ा 1/2 पाण सां मल्टीप्लाई थींदो। ऐं अगरि असां इन सभिनि खे पाण में 10 दफ़ा ज़र्ब कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उनखे मालूम था कयूं। त पहिरियां असां लिखूं था 1 ऐं उन मां माइनस था कयूं उहो जवाबु जंहिंमें असां सभिनि खे पाण में ज़र्ब था कयूं। त पहिरियों असां 1/2 लिखंदासीं, ऐं उनखां पोइ 2 ज़रबिया 2 असां वटि थींदा 4, 4 ज़रबिया 2 असां वटि थी वेंदा 8, 8 ज़रबिया 2 असां वटि थींदा 16, 16 ज़रबिया 2 32, 32 ज़रबिया 2 64, 64 ज़रबिया 2 असां वटि थींदा 128, 128 ज़रबिया 2 256, 256 ज़रबिया 2 512, ऐं 500 ज़रबिया 12 ज़रबिया 2 असां वटि थींदो 1024, यानी 1 वंडिया 1024। हाणे हिन ॿिन्हिनि खे असां हल था कयूं त असां वटि 1024 एलसीएम निकिरंदो। एलसीएम खां पोइ असां वटि थी वेंदो 1024 वंडिया 1024 माइनस 1/1024। त असां 1/1024 लिखूं था। हाणे 1024 वंडिया 1024 मों असां अगरि 1/1024 कट कंदासीं त असां वटि थी वेंदो 1023 वंडिया 1024, छाकाणि त एलसीएम साॻियो ई आहे। ऐं इन 1024 खे मां ॿिए रंग में लिखी छॾियां थो जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए। त 1023 वंडिया 1024 असां वटि प्रोबेबिलिटी थींदी त अगरि असां 10 दफ़ा कंहिं सिके खे उछालियूं त असां वटि घटि में घटि हिकु हेड अचे या सभई टेल्स न अचनि। ऐं इन प्रोबेबिलिटी खे असां परसेंटेज जी सूरत में बि कढी सघूं था। त असां हिनखे कैलकुलेटर जे ज़रिए परसेंटेज में कढूं था त सभ खां पहिरियां असां 1023 खे वंड कंदासीं 1024 सां त असांखे परसेंटेज मिली वेंदी। त असांखे चांस मिलियो आहे 0.99। अगरि असांखे हिनखे 100 सां ज़र्ब कयूं त असांखे जेका परसेंटेज मिलंदी उहा हूंदी 99.9%, यानी त एटलीस्ट हिकु हेड अचण जी जेका परसेंटेज आहे उहा 99.9% आहे। ऐं हिकु तमामु ताक़तवर औज़ार आहे इन सवालनि खे जंहिंमें तमामु घणा सिनारियोज़ हुजनि उन्हनि खे हल करण जे लाइ। ऐं अगरि असां हिकु हिकु सिके जो वेही करे लिखूं हा त हिन में हेड ईंदो, हिन में टेल ईंदो, हिन में हेड ईंदो, त असांखे वॾी उमिरि लॻी वञे हा 1024 दफ़ा असांखे लिखिणो पए हा त हे हेड आहे, हे टेल आहे, हे हेड आहे, हे टेल आहे, ऐं असांखे अहिड़े क़िस्म जो चार्ट न ठाहिणो पवंदो। त इन तरीक़े सां असां आसानी सां अहिड़े क़िस्म जा सवाल हल करे सघूं था ऐं तमामु जल्दी में बि करे सघूं था। बसि असांखे सोचणो इन तरीक़े सां आहे त जेको हिकु हेड अचण जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा बराबरि आहे नॉट गेटिंग ऑल द टेल्स या प्रोबेबिलिटी ऑफ 1 माइनस ऑल द टेल्स।